संगत में अक्सर हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो अथई जॾहिं टूअर ते हलूं न काॾे त उन माउ जे तीते खे वरी चढे ऐं शर्ट पाइण जो वॾो शौक़ु हूंदो आहे। उनखे इहा ख़बर न आहे त चढो ऐं शर्ट मां पायां थो त मुंहिंजी फिगर हिकिड़ी चुतूं थी लॻे, मुंहिंजी गांड ॿाहिरि निकिरी थी अचे, इहे मुंहिंजा मिली सिली टोलाई दोस्त मूंखे न जहनि। पर उनखे वरी पंहिंजे माना चुतूं आहे वरी वॾो फ़ख़ुरु हूंदो अथई। माना हिकिड़ो मां हरू भरू बि माना जिते काथे वञा त माना हिकिड़ो फुली पैकेज हुजां, वाच हुजे हथ में, सेंट मूंखे साण हुजे, नंढिड़ो थेलो हुजे जंहिंमें मां मोबाइल ऐं पंहिंजा बकायूं एसेसरीज़ रखां। सम्झी न, इहो हिकिड़ो मुकमल चुतूं माना हर संगत में इहो हूंदो ई हूंदो अथई भेण जो चुॾ। पोइ हाणे जेको तव्हांखे नज़र अचे तव्हां उनखे इहो मुंहिंजो वॉइस टेक कजो त भेणे खे जा तोखे माना तकलीफ़ कहिड़ी आहे, कुती आहे पुट, सलवार कमीज़ पाए, हिकिड़ो बेग खणी लटा विझी हुन में निकिर न, बुर्श पेटियूं हणी अलॻि सां हिकिड़ो माना हिकिड़ो नेचुरल तयारु थींदो ॼण माणे खे टटो तुंहिंजो आख़िरी इहो टूर आहे, आख़िर में मरंदे या मोटंदे तोखे उकाड़ा में या हिन लंडन लाहौर बावर में तोखे फिटी कंदासीं या कुती आहे पुट। इहो हिकिड़ो हूंदो अथई माना हिकिड़ो मादर चओ हिकिड़ो एक्स्ट्रा सजंदो स्वरजंदो अथई। ऐं उनखे भेण जे चुॾ खे वरी हिकिड़ी वॾी पिट हूंदी थी, सम्झी, जिथे माना किथे बीहूं न, किथे का आइस्क्रीम था खाऊं या चांहि था पियूं, को माण्हू कहिड़े मूड में आहे, को माना शॉपिंग जे मूड में आहे, को फोटूअ जे मूड में आहे, पोइ छोरी ॾिसंदो ई उहो भेण जो चुॾ सॼे 8-10 ग्रुपनि खे ठूठियूं वणंदो ई साइड मां, ईअं टियूं टियूं ठूठियूं वणंदो ई, त जीअं माना हुनखे ॾेखारियूं असां त भेण खे जा साम्हूं छोरी थी वञे, उहो ॾिस माना अड़े तुंहिंजी भेण आहे, तूं पंहिंजी भेण ॾिठी आहे त नई मां जधी आहे पुट हिकिड़ा जंहिं गेड़ा ठाकुर जी औलाद, एॾियूं सेंटियूं मां आयो थी तो खणंदो ई 8-10 सेंटियूं खणी हलंदी, हीअ त मुंहिंजी बॉडी स्प्रे आहे, हीअ मुंहिंजी चड़ा स्प्रे आहे, हीअ बगल स्प्रे आहे, हीअ छाती स्प्रे आहे, वरी हीअ सिलेक्ट कंदी भेण जो चुॾो। ऐं एॾो चुतूं जो पुट थी घुरंदे न चवंदे अॼु हलूं था भाउ मनसब साल, हाणे जे असां इस्लामाबाद वियासीं, मां चवंदोमांसि बाबा हाणे माल रोड था हलूं, थोरी इहा स्प्रे ॾे त हणा, चई न न बसि सही न आहे, ख़तमु थी वेंदी, थोरी घटि हणिजे। माना जे ॾींदुई बि न हिकिड़ी बेदिल करे ॾींदुई, त माना जीअं ख़ुशबू जी जाइ ते धप अचे थो मां, ऐं ख़ुशबू ऐं एॾी सेंट हणंदी माउ जो तीतो, जीअं तड़प करे निकिरंदी रूम मां, पहिरियां त पंहिंजे जिस्म खे हणंदी, पोइ हणंदी चढनि खे ऐं शर्टनि खे, थेले खे हणंदी, ॾाढ़ीअ खणंदी। अड़े तुंहिंजी भेण खे जा तूं तबलीग ते निकितो आहियां, तूं हिकिड़ी ख़ुशबूदार इस्लाम फैलाइण निकितो आहियां, तूंखे माना एॾो माना तकलीफ़ आहे, तूं माना फोटू ऐं सेंटियूं थो हणे, हर शइ खां माना तकलीफ़ हूंदा अथई, शौक़ीन वॾो हूंदो ई भेण जो चुॾ। चवंदी न छोरियूं वरी घुरियूं न यार, पर उहो शहर आहे मतां को मामिलो मसलो थी पए, ऐं जॾहिं तूं छोरी घुराईंदी आहियां अहिड़ो को मामिलो मसलो पेश न आयो न, सभ खां पहिरियां इहो वेंदी भेण जो, सावा मां थी चा तकड़ में ईअं कुल्हा ऐं गांड लिचकाईंदो रूम में भॼंदो ई त मां इहो पहिरियां कमु करे अचां, भेण को लोड़ो। ऐं इन कुते जे पुट खे पंहिंजी ज़ाती गर्लफ्रेंड बि हूंदी थी, वरी उहा दोस्तनि खां अलॻि थी ॿाहिरि वञी ॻाल्हाईंदी, पैकेज हणंदी त मां अॼु मरीअ में हीअं थो कयां, हूअं थो कयां, माना हुनजो जीव साड़ींदो। यार थुक हणी तुंहिंजी भला इहे भिरवां गाइब कया आहियां, किथे आहे पुट, हिकिड़ा लूसी, हिकिड़ा टोले जा लूसी दोस्त, इन मादर चौधनि खे माण्हू काॾे माना वठी न वञे, अहिड़नि हिकिड़ा एक्स्ट्रा बर्गर जेके थींदा अथई न भेण जा चुॾ, हिनखे असुली न वठी वञे, हिनखे जओ वठी कुते जे पुटनि खे मादर चौध हिकिड़ो सेंटियूं थो वणे, चढा थो वठे, जो माणस जो निकाह आहे हुते मुहारे पीउ सां, जो हुते माना कुर्सियूं वणंदो कुते जो, पर टूअर ते थो हले, टटे मुहार ते वेह न, माना हिकिड़ो तहज़ीबदार, माना हिते उहो ई भेण जो चुॾ, माना पंहिंजे शहर में पंहिंजे टोले में उहो ई गुह कुतनि जो, पर जे टोले में हलंदी त एॾो तयारु थींदो ई, माना हर शइ हुनजे माइंड में सेट थियल हूंदी थी। जे मां ट्रेन में चढ़ंदुमि त मूंखे कहिड़ा लटा हूंदा, कहिड़ो वाइट शूज़ हूंदो तव्हां वटि, वाइट शूज़ थुक ई हणाई, वाइट शूज़ मुंहुं ई हणाए, वाइट शूज़ आहे पुट। पोइ इहो ट्रेन में चढ़ंदी बि त माना हिकिड़ी तुंहिंजी अलॻि ड्रेसिंग हूंदई, ट्रेन मां लहंदी त अलॻि ड्रेसिंग हूंदई, चांहि पीअंदा त थोरी मस्ती, माना हिकिड़ो अचानक हुन में हिकिड़ा तहज़ीब जा जरासीम अची वेंदा आहिनि कुते जे पुट में, पोइ इहो तहज़ीबदार थींदो आहे टोले में। ऐं ख़बर असांखे हूंदी आहे त इहो केॾो माउ जो चुॾ फिरौन नसुल इंसान आहे, हिकिड़ो लूसी कुतो, कुते जो पुट, निकिर तेरी माउ का भोसड़ा। मोटंदो ई न, वरी टूअर तां हिनखे मोटी ईंदे न, सभु फैशन हिन भेण जे चुॾ जा ख़तमु थी वेंदा, उहा ई हिकिड़ी ड्रेस खणंदो अथई मोटण जी, सलवार कमीज़ ब्लू कलर जी हूंदई माउ जे तीते खे, आसमानी चुतूअ खे, इहो आसमानी चुतूं, हिनखे आसमानी ड्रेस हूंदई, उहा सनी इस्त्री थियल हल्की गुंजल। अड़े बाबा ईअं न कर यार, हिनखे थोरो इस्त्री करे पाए यार, हाणे वापसि था मोटो, हाणे कहिड़ी इस्त्री करे पायूं, माना इहे शौक़ु टोटल ख़तमु थी वियसीं। माना हिकिड़ो जेको इहो मिसाल थी अलाह कंहिंखे जन्नत में अंदरि करे वरी 2 ॾींहं रहे ऐं गांडारी लतणी कढे, हिकिड़ो त जन्नती हरामी दोस्त, लखुनि लानत हुजे अहिड़े दोस्त जे मथां, बक़ाया ज़िंदगीअ में लानत। अहिड़े दोस्त अहिड़ो को तव्हांजे टोले में दोस्त हुनखे इहे लफ़्ज़ चवंदा कयो त भेण खे चवां तुंहिंजे पीउ खे कोड़नि जी सज़ा लॻे, 80 कोड़ा हणजनि तुंहिंजे पीउ खे, जो भेण जे चुॾे टाइम बि पूरो वरितो ऐं रिज़ल्ट बि तो जहिड़ी कढी, हिकिड़ी शराफ़त आहे रिज़ल्ट। थू अचे तुंहिंजी बक़ाया ज़िंदगीअ ते हरामी दलो,
सम्झी न, हिनखे माना हिकिड़ो सफ़ाईदार कुतो इहो हर टोले में हूंदो अथव। इहो जेको तव्हां में हुजे हुनखे मेंशन कजो, मादर दलेगे।